شمع صاحبہ سے گدا ہیں. شمع صاحبہ آپ کی طرف آنا چاہوں گی, اور بڑی ہی خوبصورت الفاظ آپ ہمیشہ پیش کرتی ہیں, اور جب ڈیفنس کی بات آتی ہے تو پھر تو آپ کے الفاظ ماشاءاللہ سے روشن ترین ہمیں نظر آ رہے ہوتے ہیں. کیا کہیں گے آج کے دن کے لیے؟ تھینکس الاٹ کہ آپ مجھے ہمیشہ اس طرح کے پروگرامس جو نیشنل ڈیز کے حوالے سے ہوتی ہیں اس سے مجھے بلاتی ہیں. اٹس اے گریٹ آنر فار می, اور میں بڑا انسپائرڈ ہوتی ہوں جس طرح سے ماشاءاللہ آپ فلو میں بولتی ہیں, اور آپ کو اتنی فلوئنسی ہے ماشاءاللہ اپنے ورڈس پہ, اور اتنی ووکیبلری آپ کا رچ ہے. اچھا, سب سے پہلے یہ کہ 6 دسمبر کا دن بزدل دشمن کے ناپاک عزائم کو عیاں کرتا ہے کہ ہمارا بزدل دشمن اپنے ہینس موٹیوز کے تحت, اپنے نیفریس ڈیزائنز کے ساتھ جس طرح پاکستان کو جو ہے اناناؤنس طریقے سے پاکستان پہ اٹیک کرتا ہے, اس خوش فہمی کے ساتھ, اس مسکنسیپشن کے ساتھ کہ وہ پاکستان پہ قابض ہو جائے گا, پاکستان کے ٹکڑے کر دے گا, اور وہ جس طرح سے اپنے ناکام عزائم کا جس طرح سے جنازہ اٹھا کے پاکستان سے نکلتا ہے, وہ ہماری قوم کے لیے وہ لمحہ جو ہے فخریہ ہے جس کو شاید میں اور آپ جب ہم ہسٹری میں پڑھتے ہیں تو ہمیں محسوس ہوتا ہے کاش ہم اس وقت پیدا ہو چکے ہوتے ہیں, کاش ہم اس لمحے میں جی رہے ہوتے ہیں, کاش ہمیں بھی اپنے ملک کے لیے اس طرح سے فزیکلی کوئی سیکریفائز جو ہے رینڈر کرنے کا موقع ملتا. تو بہرحال آگے بھی انشاءاللہ کس طرح سے بھی ہم پاکستان کے لیے کوئی بھی خدمت اور کوئی بھی اس طرح کی قربانی دینے سے دریغ نہیں کریں گے. لیکن میں یہ ضرور کہنا چاہوں گی کہ ابھی ایک ریسنٹلی ایک سروے ہوا ہے جس کے مطابق پاکستان کی جو عوام ہے وہ ماشاءاللہ 88 پوائنٹ سم تھنگ کے حساب سے جو ہے پاکستانی افواج کے ساتھ ماشاءاللہ بے لاس انکنڈیشنلی کھڑی ہے, جو کہ بڑی بات ہے کیونکہ ہمارے جو پاکستانی ہیں ان میں جذبہ ایمانی بہت ماشاءاللہ تر و تازہ ہے. اور پھر جو ہمارا مذہب اسلام ہے وہ جو ہم جو کہتے ہیں نا اللہ اکبر کر کے جس طرح سے ہم اٹھتے ہیں, اور جہاد کا ایک جذبہ ہے, کیونکہ ہمیں ہمارے ایمان ہے کہ دشمن ہمارے ساتھ آئے گا تو ہم اگر واپس لوٹیں گے زندہ تو ہم غازی ہوں گے, اور اگر ہم نے اپنی جان قربان کی تو ہم شہید ہوں گے. تو یہ جذبہ جو ہے ہمیں ہمیشہ اپنے جو ناپاک دشمن کے اوپر جو کہ بڑا کمزور ہے وہ جب بھی ہمارے سامنے آتا ہے تو ہمیشہ الحمدللہ پسپا ہو کر جاتا ہے. اور میں بلکہ ابھی دیکھ رہی تھی کہ کل پرسوں رات کو ماشاءاللہ ڈیفنس ڈے کے حوالے سے جو مقبوضہ کشمیر ہے اس میں جو ہے ہمارے چیف آف دی آرمی اسٹاف جنرل عاصم منیر صاحب کا نہ صرف ماشاءاللہ جو ہے وہ پورٹری اور جو ہے پوسٹر ڈسپلے کر دیا گیا, بلکہ پاکستان کے جھنڈے مین ان کے جو ہے چوکیوں کے سامنے لگا دیے گئے, انڈین فوجیوں کے سامنے. تو آپ ہمارے جذبہ ایمانی تو دیکھیں کہ ایک تو ہم مسلمان, اوپر سے ہم پاکستانی, اور پھر ماشاءاللہ اب تو الحمدللہ میں بہت پراؤڈلی یہ بات کو چیریش کرتے ہیں کہ ہم دنیا کی واحد مسلم نیوکلیئر پاور ہے. تو ہماری طرف اب آپ ناپاک عزائم کے ساتھ اور ناپاک نظروں کے ساتھ دیکھیں تو انشاءاللہ آپ کو ہم ملیا میٹ نہ کر دیں تو آپ کی جو ہے نا داستان بھی نہ ہوگی داستانوں میں. واہ جی واہ, واہ جی واہ, بہت ہی خوبصورت انداز میں آپ نے اپنے جذبات کا اظہار کیا. واقعی میں جڏहिं बि तव्हां अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहियो त वाक़ई में तव्हां को बैरियर कोन हूंदो आहे मूंखे लॻे थो पोइ उन खां पोइ वर्ड्स में तव्हां वो जो आप एक फ्लुएंट और फ्लुएंसी आपकी आप बात कर रही थी ना, ये आई गेस ये लफ्ज़ों का कमाल नहीं है, ये उस दिल का कमाल है जो पाकिस्तान के लिए धड़कता है. तो आपको नहीं पता होता कि आप क्या बोल रहे हैं, कैसे बोल रहे हैं, आप सिर्फ अपने जज्बात का इजहार कर रहे होते हैं. जो हमारे सेंटिमेंट्स जिस वक्त पीक पे होते हैं ना वो अल्लाह ताला ही हमसे बुलवा रहा होता है. ایسے ہی بالکل ایسے ہی لگتا ہے مجھے. ایسے ہی ہے. اچھا جی, असां पंहिंजो बचपन गुज़ारे अॼु असां हिन टाइम ते शोज़ करे रहिया आहियूं पाकिस्तान जे लाइ, या हिननि डेज़ ते असां स्पेशल शोज़ करे रहिया आहियूं. पर मां चाहियां थी त असांजो अॼोको ॿार असांजे टाइम में बि जेका असांखां बुज़ुर्ग आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे त असांजे टाइम में बि इहा ख़राबी जेका आहे न ॿारनि में अचणु शुरू थी वई. बट अॼोको ॿार जेको आहे न उहो इन्हनि शयुनि खां इलाही परे मूंखे नज़र अचे थो. ऐं शायदि उहो जज़्बो जंहिंजे असां ॻाल्हि करे रहिया आहियूं उहो त असांजे हर हिकु ॿार में आहे, पर हिस्ट्री सां मुहबत काफ़ी घटि ॿारनि में नज़र अचे थी. उन जा शायदि उन जो जेको रीज़न आहे उहे असां पाण बि आहियूं. बिकॉज़ असां हिननि ॻाल्हियुनि खे 6 सेप्टेम्बर खे, 14 अगस्त खे, 23 मार्च खे असां सिर्फ़ु हिन ॾींहंनि जे लाइ मख़सूस करे छॾियो आहे. असां हुन जी ॻाल्हि सिर्फ़ु तॾहिं था कयूं जॾहिं उहो ॾींहुं अचे थो. अदरवाइज़ घरनि में आई रिमेंबर जॾहिं मुंहिंजी मदर असांखे ॿुधाईंदी आहे स्टोरीज़, त जॾहिं उन्हनि जा मदर फादर हूंदा हुआ, मुंहिंजा नाना नानी हूंदा हुआ, उहे घर में वेही उहे स्टोरीज़ रिपीट कंदा हुआ, उहे ॿुधाईंदा हुआ त पाकिस्तान जे लाइ कंहिं छा कयो, फलां केरु हो, फलां केरु हो.
छा अॼु असां पंहिंजे ॿारनि खे उहा नॉलेज ॾेई रहिया आहियूं, छा अॼु असां पंहिंजे ॿारनि खे उहो सभु सेखारे रहिया आहियूं? वेर साहब तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि, ऐं तव्हांजो नज़रियो इन बारे में ज़रूरु, आई एम श्योर तव्हांजे घरनि में त इहे स्टोरी ज़रूरु रिपीट थींदियूं हूंदियूं बिकॉज़ तव्हां जंहिं प्रोफेशन खां बिलोंग कयो था, बट छा आम घरनि में इहो रिवाज तव्हां ॾिठो आहे? अनफॉर्चुनेटली थोरी शयूं ईअं तव्हां ॾिसो न डेक्लाइन ज़रूरु थियूं आहिनि, पर जॾहिं तव्हां ॻाल्हि कयो त हाणे जेके इंटरनल इशूज़ हलनि था, छो त हाणे असां जंहिं दौर में गुज़री रहिया आहियूं हुनजो हिकिड़ो रिस्पॉन्स बि असां एज़ अ नेशन एज़ अ आर्मी ॾियूं था। 5th 6th जनरेशन वारो खातो हले पियो, सोशल मीडिया जो ज़मानो आहे, उते जेकी ग़लति ॻाल्हि बि आहे एतिरी दफ़ा पोर कई थी वञे त उहा ग़लति ॻाल्हि बि तव्हांखे सही लॻणु शुरू थी वेंदी आहे। इहो प्रोपेगेंडा जो वारफेयर, जेकी प्रोपेगेंडा वारफेयर आहे उनजो हिकिड़ो असूल हूंदो आहे त तव्हां कूड़ खे बि एतिरी दफ़ा रिपीट कंदा आहियो जो तव्हांखे सच लॻणु शुरू थींदो आहे। तव्हां जिते बि वेंदा आहियो उहो ईअं लेटर कयो वेंदो आहे उन जॻह ते, तव्हां ॿी जॻह तां कंफर्म कंदो तॾहिं बि पवंदी आहे। असांजे जेके हिन टई जा जेके नौजवान आहिनि या नंढा ॿार आहिनि, छो त उनखे हाणे एक्सेस आहे इन शइ जो, जंहिं ज़माने जा असां आहियूं असां वटि इहे शयूं कोन हुयूं। स्कूल कॉलेजिस जी जीअं तव्हां ॻाल्हि कई, उते शयूं रिपीट थींदियूं हुयूं, पंहिंजा असांजा जेके वॾा हूंदा उहे ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुआ त भई 65 वारी वार में 71 वारी वार में मथां एनिमी जा जहाज़ ईंदा हुया, ब्लैकआउट थी वेंदो हुयो, ऐं किथे किथे बि का नंढी चिंगारी बि हूंदी त उते बम किरी पवंदा हुया, पोइ सहरा जी जॻह हूंदी हुई। त ख़ैर एनी हाउ इन में हाणे इहे सभु शयूं उन्हनि खे जेकी तव्हांखे ॾसी आहे सोशल मीडिया जो ज़मानो आहे, ऐं ॿारनि खे उहे शयूं उन हिसाब सां नथियूं पुॼनि, त हाणे एज़ अ पेरेंट्स या एज़ अ इंस्टीट्यूट्स जेके जिते ॿार पढ़ण था वञनि उन्हनि जी रिस्पॉन्सिबिलिटी थोरी वधी वई आहे, त असां उनखे पंहिंजी जेकी हिस्ट्री आहे उहा ॾसियूं